बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रजब राहमो मूजिब ग्रो ग्रीन नेटवर्क एशियाई तरक्याती बैंक खां मुतालबो कयो आहे त पाकिस्तान में फॉसल फ्यूल मनसूबनि जी माली मदद बंदि कई वञे ऐं मुल्क जे माहौलियाती वादनि सां पंहिंजी सीड़पकारी खे हम आहंग करे अहिड़ो मुतालबो लॉर्ड ह्यूमैनिटेरियन एंड डेवलपमेंट प्रोग्राम LHDP पारां बदीन में हिकु अवामी फोरम दौरान कयो वियो, जेको इंडस कंजर्वेशन सां गॾिजी मुनक़द कयो वियो। अवामी फोरम दौरान जामशोर पावर कंपनी लिमिटेड प्लांट जे माहौलियाती तबाही खे उजागर कंदे ADB खां घुर कई वई आहे त इन नुक़सान जी ज़िम्मेवारी क़बूल कई वञे। शिरकत कंदड़ मुतालबो कयो त बैंक प्लांट जे जल्द रिटायरमेंट लाइ हिकु फ्रेम वर्क तैयार करे ऐं क़ाबिल तजदीद तवानाई ऐं सीड़पकारी खे तरजीह ॾिनी ऐं मुक़रर में अमीर आज़ाद पंवर, ख़ादिम टालपुर, इकबाल हैदर, साजिदा टालपुर, शफ़ी जुणेजो, तनवीर आरई, हैदर पंवर, सनम अब्बासी, अब्दुल्ला सिराज खैरुनिसा शामिल हुआ, जिन पाकिस्तान जे तवानाई शोबे में सुधारण जे फौरी ज़रूरत ते रोशनी विधी ऐं चयो त महांगे दरामदी ॿारनि ते ॻरे इन्हिसार ऐं बिजली निज़ाम जूं नाकामी शामिल आहिनि। 2023 में पाकिस्तान तक़रीबन 6000 मेगावाट जी तवानाई जी खोट खे मुंहुं ॾिनो, जंहिं सबबि केतिरनि इलाइक़नि में बिजली बंदि रही। मुल्क में पैदावारी सलाहियत 45,605 मेगावाट आहे, पर ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन जा मसइला उनखे कमज़ोर बनाइनि था। अवामी फोरम में पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो कयो वियो त बोर्ड जे मज़ाहमती इंफ्रास्ट्रक्चर में सीड़पकारी करे त जीअं मक़ामी माण्हुनि खे बाख्तियार बणाए सघिजे ऐं बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ घुर्बल $1.5 अरब जी फंडिंग खे पूरो कयो वञे। इन मौक़े ते साजिदा टालपुर ऐं इकबाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु LHDP जे तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम थी रहियो आहे, इहो मूंखे जेको अॼु इन मौक़े ते सेमिनार में ॿुधाईंदी इहो फ़ख़्रु महसूसु थो थिए त तवानाई जा जेके ज़रिया आहिनि उन्हनि में असांजी हुकूमत ख़ासि तौर ते ध्यानु ॾेई रही आहे, जंहिंमें हींअर असां वटि ताज़ो जेके हींअर कराची में रेड बस ऐं ग्रीन बस जो कयो वियो आहे, उहा अचे पई छाकाणि इलेक्ट्रिक बसूं आहिनि जेके तवानाई खे नुक़सानु कोन थियूं पहुचाइनि। उनजे करे हुकूमत इन तरफ़ ख़ासि तवजो ॾेई रही आहे। माण्हू अलॻि ट्रांसपोर्ट खे तरजीह ॾियण जे बजाए हू पब्लिक ट्रांसपोर्ट खे हाणे तरजीह ॾियनि था ऐं उन में चढ़नि था। ऐं इन सां गॾोगॾु हाणे ॿियनि शहरनि में बि इहा शइ असांजी सिंध हुकूमत ॿियनि तरफ़ ॾांहुं ध्यानु ॾेई रही आहे। ॿियनि शहरनि ॾांहुं जीअं तव्हां ॾिसंदा हूंदा सखर में, मिरपुर ख़ास में, लाड़काणे में ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते हाणे रेड बस जो बि शुरू कई वई आहे। सो मूंखे अॼु ॿुधाईंदे इहो फ़ख़्रु महसूसु थिए थो त असांजी सिंध हुकूमत इन्हनि जेके तवानाई जा जेके वसीला आहिनि उन्हनि खां कॾहिं बि गाफ़िल न रही ऐं उन तरफ़ बहितर खां बहितर जेके क़दम खणण जे लाइ कोशिशि करे पई। इहो आहे जेको फॉसल फ्यूल जे हवाले सां जेके नुक़सानु ॾींदड़ गैसूं आहिनि, जंहिंमें कोयलो थी वियो, जेके असांजे आबती ऐं जीवती जेके आहिनि माना माहौलियाती हवाले सां जंहिंजो जीअं जंजाल आहे, उन हवाले सां इन एनर्जी खे ख़तमु करे जेके सोलर एनर्जी आहिनि, जेके दोस्त रेज़िलेंट क्लाइमेट रेज़िलेंट जेके एनर्जीज़ आहिनि, जंहिंमें शमसी तवानाई थी वई, जंहिंमें विंड तवानाई थी वई, इनखे बहाल करिणो आहे। ऐं उनखां अलावा असांजा कुझु मुतालबात आहिनि जेके असांजे पब्लिक फोरम में कुझु जेके महिमान ख़ासि आयल आहिनि उन्हनि जा मुतालबातनि खे जेको असां अॻियां गवर्नमेंट ताईं पहुचाइणो आहे ऐं अहिड़ियूं तवानायुनि खे इनकरेज करिणो आहे, अहिड़ी तवानायुनि खे इंक्रीज़ कराइणो आहे जेकी असांजे हर घर जी सहूलियत जे लाइ ऐं हर घर जे लाइ जेका क्लाइमेट रेज़िलेंट जे हवाले सां ऐं जेकी हर घर जे लाइ इहे एनर्जी खे बहाल करिणो आहे। लॉर्ड ह्यूमैनिटेरियन एंड डेवलपमेंट प्रोग्राम जे तरफ़ां ऐं इंडस कंसोर्शियम उन सां गॾु ग्रो ग्रीन नेटवर्क जे तरफ़ां अॼु ही अवामी फोरम मुनक़द कयो पियो वञे, जंहिंजो ख़ासि मक़सदु आहे त दुनिया में जेके बि फिनांशियल इंस्टीट्यूट्स आहिनि उनमें ख़ासि तौर ते एशियन डेवलपमेंट बैंक, वर्ल्ड बैंक ऐं ॿिया जेके इंटरनेशनल फिनांशियल इंस्टीट्यूट्स आहिनि उहे पंहिंजो लोन फॉसल फ्यूल प्रोजेक्ट्स ते जो ॾियनि पिया ऐं उन्हनि प्रोजेक्ट्स जे करे दुनिया जो माहौल ख़राबु पियो थिए। उन माहौल खे ख़राबु थियण खां बचाइण जे लाइ ज़रूरी आहे त जेके दुनिया जा फिनांशियल इंस्टीट्यूट्स आहिनि उहे पंहिंजे लोन खे कन्वर्ट कनि सिर्फ़ु ग्रीन प्रोजेक्ट्स ते, ताकी दुनिया मां ही जेका आलूदगी आहे इहा ख़तमु थिए। हिन तक़रीब में ॻोठाणियुनि, औरतुनि, वापारियुनि, सियासी समाजी अख़बारनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि पिणु पंहिंजा वीचार वंडिया।